Example 7.5. Kc for the given reaction at certain temperature is 2.72. रिएक्शन मिलेला A plus 3B equal to 2C. Kc जो वैल्यू मिलेला, if in a 5 dm cube reaction vessel the reaction mixture contains 8 moles of A, 6 moles of B and 5 moles of C, predict whether the reaction is in equilibrium. If not, what is the direction of net reaction. हाणे Kc जो वैल्यू भी मिलेला, रिएक्टेंट ऐं प्रोडक्ट जा मोल्स भी मिलियल आहिनि. फाइंड इहो करिणो आहे त रिएक्शन इक्विलिब्रियम में आहे या फॉरवर्ड आहे या बैकवर्ड आहे, डायरेक्शन ॿुधाइणो आहे. हाणे सो पहिरियां लिखूं था Kc जो वैल्यू मिलियल आहे पाण खे 2.72 in a 5 dm cube vessel, 8 moles of A. हाणे concentration of A is equal to 8 upon 5. So the number of moles per dm cube, mole per dm cube, हाँ जी concentration 8 upon 5, तो जवाब हो जाए पंहिंजो 1.6 mole per dm cube. अहिड़े तरीक़े सां वरी concentration of B, 6 moles of B. Concentration of B, concentration छा आहे mole per dm cube, त 6 upon 5, त 6 के 5 सां डिवाइड कयूं त जवाब थींदो 1.2 mole per dm cube. वरी concentration of C घणो मिलियो 5 moles of C, यानी 5 ऐं वॉल्यूम बि 5 आहे, 5 dm cube, 5 upon 5 इहो थींदो 1 mole per dm cube. हाणे डायरेक्शन ॿुधाइणो आहे कि रिएक्शन इक्विलिब्रियम में आहे, फॉरवर्ड आहे या बैकवर्ड आहे. हाणे डायरेक्शन फाइंड करण लाइ पहिरियां QC फाइंड कंदासीं. QC छा आहे? इट्स द रेशियो ऑफ कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट. पोइ वरी कंपेयर कंदासीं गिवन Kc सां. हाणे QC इज कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट्स. जेकॾहिं रिएक्शन इक्विलिब्रियम में आहे त इहो ई Kc जे बराबरि थी पवंदो, इहो इनखे ई Kc सॾिबो. हाणे प्रोडक्ट आहे C, कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट स्क्वायर C, रिएक्टेंट A एंड B पावर थींदो 3 B क्यूब. and this QC, this equal to C is 1, C the value 1 square, A have 1.6 and B this is 1.2 this power 3. and QC is equal to 1 जो square 1, he 1.6 into 1.2 जो क्यूब कयूं 1.2 जो पावर 3 थींदो 1.728. वरी हिनखे मल्टीप्लाई कयूं पाण में. दिस QC इज इक्वल टू 1 upon 1.6 into 1.728 2.764 and डिवाइड करण खां पोइ QC इज इक्वल टू 0.361. हाणे QC ऐं KC खे कंपेयर कबो त QC स्मॉलर आहे. हिन जो आंसर हेॾां लिखूंसि खणी. सिंस QC इज़ स्मॉलर देन KC, इन जवाब जेकर नंढो अचे त रिएक्शन केॾां वेंदो. अच्छा, नंढो आंसर कॾहिं ईंदो आहे? जॾहिं प्रोडक्ट घटि हुजे. आंसर नंढो तॾहिं ईंदो जे प्रोडक्ट घटि आहे ऐं रिएक्टेंट घणा आहिनि त रिएक्शन केॾां वेंदो? घणे खां घटि वारे पासे. त रिएक्शन इज़ नॉट इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम में कोन्हे. इक्विलिब्रियम कॾहिं थिए हा जॾहिं ॿिनि जो वैल्यू साॻियो अची वञे हा त पोइ इट विल शिफ्ट इन फॉरवर्ड डायरेक्शन. इहो आंसर आहे.